प्रियालो थाणे जी हद में नामालूम हथियारबंदनि जवाबदारनि ॻोठ क़ाइमुद्दीन कलोड़ो जे ॿिनि रिवासियुनि वॾेरो मोहम्मद रफ़ी कलोड़ो ऐं संदसि सौटु वॾेरो मोहम्मद नवाज़ कलोड़ो जे ॻोठ ॿाहिरां संदसि ज़मीन में पोखियल अंब जा 70 वण वढे लखे रुपयनि जी मंथलीअ लाइ चिठी रखी फ़रार थी विया। ॼाणल ज़मीदार जा अंब वढिजी वञण बैदि इलाइक़े वासियुनि पारां इतला ॾियण ते ज़मीदार समेत कलोड़ा बिरादरी जा केतिरा ई माण्हू पहुची विया। मुतासिर ज़मीदार वॾेरो मोहम्मद नवाज़ ऐं वॾेरो मोहम्मद रफ़ी कलोड़ो जिन चवणो हो त असांजी कंहिं सां बि दुश्मनी न आहे। हुननि ॿुधायो त नामालूम जवाबदारनि असांजी ज़मीन ते पोखियल 70 अंब जा वण वढे नुक़सान करे मंथली लाइ चिठी रखी विया आहिनि। मुतासिरनि मूजिबि असां पंहिंजे थियल नुक़सान जो इतला हद जे प्रियालो पुलिस खे बि कई, पर पुलिस हिन महिल ताईं न पहुती। मुतासिर ज़मीदार DIG सक्कर SSP खैरपुर खां मुतालबो कयो त नोटिस वठी जवाबदार गिरफ़्तार करे असांखे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।